हाल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोदे धड़े रंगिया कई किरोड़े का डोड़, लखे लाल आबदाल कई जान बसंदी जोड़, तीखा होरी खोर सब कासम कुल नवाज़िया। सुभान अल्लाह। पीर असांजो बादशाह कुलनी पीरन जी पाग, कादर बिन कौनैन जी वाली हथ में वाग, लकी धणी जी लाग कासम लाथे कुल ताग। पीर असांजो बादशाह सभिनी पीरन जो पीर, हलन हज़रत सामा फौजूं करियो फ़कीर, दिलूं दस्तगीर जंहिं सही सुञातो सैयद खे। हुर जमात पहिरां दोस्तों मां हिन वक़्तु पीर ॻोठ पीर रोज़े धणी रमतला जे दरगाह में मौजूदु बीठो आहे ऐं इंशाअल्लाह ज़ियारत नसीब थिया थींदी जमात दुआऊं घुरे पई ऐं हिन सभु मुराद हिते पूरो थींदो। ऐं मुंहिंजो कैमरामैन मूंसां गॾु आहे नालो ॿुधायो माशूक है। माशूक अली मंगिनो हिन वक़्तु जेको आहे माशूक अली महर साहब जेको आहे हिन जॻह ते जेको आहे सो कैमरामैन एडिटिंग जा फ़र्ज़ अदा ॾेई रहियो आहे। माशूक महर जी वॾियूं महिरबानियूं जेको दरगाह शरीफ़ रिकॉर्डिंग करे रहियो आहे। हीअ पगारो पगदार कामिल जा कई रंग ॾिठासीं। मुंहिंजे रोदे धणी जी जेका जमायत आहे उन फ़ैज़ हिते आहे। उहा गादी आहे जेका अंग्रेज़नि दौर खे बि निभाए चुकी आहे। हुर जमायत जो हर फ़र्ज़ु ॼाणे थो, पर मुंहिंजो उन जे लाइ रखणु बहुत ख़बर पए त पीर पगार जी नगरी में हुर जमायत फ़ैज़िया बि दुआ लाई आहे। सुभान अल्लाह। दुआ जो दर आहे दिल पर पुनल मुंहिंजो पीर पगारो, महिरबानी लख लाइक़।